मालाकंड में जलसे के खिताब कंदे आसिफ अली ज़रदारी चयो त मालाकंड ऐं सवात में जॾहिं जंग छिड़ी त हुननि हितां जे शहरनि खे संभालियो ऐं अवाम जी मदद सां पाकिस्तान जो झंडो फड़कायो। हुन चयो त ईंदड़ हुकूमत में बीबी कार जी रक़म अञा ॿीणी कई वेंदी। बीबी फाटा लाइ हमेशह आवाज़ उथारियो, हू बि फाटा खे KPK जो हिसो बणाईंदा। आसिफ अली ज़रदारी चयो त खेनि ख़बर हुई त पख्तून सुञाणप चाहिनि था। हुननि सीपेक खैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान लाइ ठारायो हो। जेकॾहिं हू अताबाद वारो रस्तो न ठाहीनि हा त सीपेक कीअं ठहे हा। पर जाती अमराव जे ईवाननि में वेठल हुकुमराननि खे इन रिथा जी का सम्झ न आहे। हू रुगो झंगला बस ठाहिणु चाहिनि था। संदसि चवणो हो त खेनि अवाम जे ज़रूरतुनि जी का बि ॼाण नाहे ऐं न ई खेनि अवाम जी का ॻणती आहे। अॻूणे सदर चयो त हुकुमरान कुकड़ियुनि ऐं अंडनि खां वठी बिजलीअ ताईं सभु कारोबार कनि पिया। हिकु जाली खान माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए रहियो आहे। हू खेसि चवे थो त गो इमरान गो जाली खान गो। आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म खे मुखातिब थींदे चयो त ही पाकिस्तान कंहिंजे पीउ जी मिल्कियत नाहे। उहे लुटेरा जेकी मुल्क फुरे खणी विया आहिनि, हुकूमत में अची हू संदन पेट मां उहे पैसा कढाईंदा, उहे समूरो पैसो अवाम खे मिलंदो। अॻूणे सदर चयो त नवाज़ शरीफ़ ज़ियाउल हक़ जो शागिर्दु आहे, उन करे ई हू संदसि सियासत खे खणी अॻिते हलियो आहे। हाणे बार बार जी ज़बान ते गो नवाज़ गो जो नारो आहे। हुन चयो त मौजूदा हुकूमत जी का बि परॾेही पॉलिसी न आहे ऐं संदन परॾेही पॉलिसी नाकाम थी चुकी आहे, जंहिंसां परॾे में रहंदड़ पाकिस्तान जा मसइला वधी रहिया आहिनि। आसिफ अली ज़रदारी चयो त नवाज़ शरीफ़ जेल में हो त रोई रोई संदसि हालत ख़राब हुई। माफ़ीनामो लिखी जिद्दे जे महल में हलियो वियो। हुन त गड़ी खुदा बख़्श जे अवाम जे ख़िदमत जो कसम खियो आहे। संदसि चवणो हो त हुन बदीन में चयो हो त हाणे समूरा सूबा इस्लामाबाद सां नओं चार्टर चाहिनि था। हू पंहिंजे कारकुननि खे छॾे केॾांहुं बि नथो वञी सघे। संदसि वाइदो आहे त हू पाकिस्तान खे अमीर मुल्क बणाए ॾींदो। आसिफ अली ज़रदारी चयो त शहबाज़ शरीफ़ पख्तूननि जो पैसो खाई रहियो आहे। लेविस सिर तिरीअ ते रखी विड़ी रहिया आहिनि, पर ही पघार नथा ॾियनि। हुन चयो त पख्तून जिते चाहे रहनि, सॼो मुल्क संदन आहे। लखे पख्तूननि जा सुञाणप कार्ड ब्लॉक कया विया, तंहिं करे पख्तून उथनि ऐं हुकुमराननि खां पंहिंजो हक़ वठनि।